अस्सलाम वालेकुम नाज़रीन। चवंदा आहिनि त सॼी दुनिया खां लिकी सघिजे थो पर पंहिंजो पाण खां लिकी नथो सघिजे। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिशि कयो। नाज़रीन, असांजो प्रोग्राम अचो त ॻाल्हायूं। तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल हफ़्ते हिन प्रोग्राम में असां सां गॾु गफ़ूर मेमण ऐं आबिद मज़हर साहब मौजूदु हुआ। वक़्त जे घटिताई सबबु असां पंहिंजे प्रोग्राम जो सिलसिलो अध में ई छॾियो हुयो। अॼु असां उनखे उतां ई सिलसिले खे जोड़ियूं था। अचो त उन्हनि सां दिलि खोले ॻाल्हि ॿोल कयूं। पाण लतीफ़ चेयर जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया त तव्हां PhD सिंधी डिपार्टमेंट पारां कई आहे, पर उनखे छपरायो लतीफ़ चेयर आहे। जॾहिं त लतीफ़ चेयर जो कमु लतीफ़ियाती कमु करणु आहे, जॾहिं त तव्हांजी PhD जो उनवान आहे सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र। उन में को ख़ासि को शाह लतीफ़ ते अलॻि सां कमु न आहे। इन छपजण उन ते घणनि माण्हुनि खे एतिराज़ आहे। जी जी बिल्कुलु एतिराज़ आहे। ऐं मां सम्झां थो त मां पंहिंजे शागिर्दनि खे बि इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त अक्सर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त रिलेटेड मौज़ू सां ॿिया मौज़ू जॾहिं मिलंदा आहिनि त शागिर्द थोरो परेशान थींदा आहिनि त शायदि असां टॉपिक खां हटी विया आहियूं। मां चवां थो त लिटरेचर का मामूली नंढड़ी ॻाल्हि थोरी आहे। लतीफ़ियात जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त लतीफ़ सॼे सिंधी अदब में फैलियो पियो आहे। लतीफ़ जो असर हर अदीब ते, हर शाइर ते, हर लेखक ते मौजूदु आहे। ऐं इवन जॾहिं असां फ़िक्र जी ॻाल्हि था करियूं त सिंध जो फ़िक्र ई लतीफ़ जो फ़िक्र आहे। त सिंधी अदब जे फ़िक्र खां जॾहिं असां ॻाल्हि था करियूं त लतीफ़ जे फ़िक्र खां कीअं था इनकार करे सघूं। ॿी ॻाल्हि इहा त लतीफ़ ते ख़ुदि चैप्टर्स इन थीसिस जे अंदरि वॾो मौजूदु आहे। ऐं हाणे मां अचां थो उन ॻाल्हि ते छपे छो सिंधी शाह लतीफ़ चेयर। बुनियादी तौर सां इन थीसिस ते जॾहिं रेफरेंसिस वरिता विया हुआ, जॾहिं चेक करण जे लाइ मोकिली वई हुई, त मुंहिंजी इहा वाहिद थीसिस हुई जेका मुल्क खां ॿाहिरि चेक कराई वई। मुरलीधर ॼेटले उते दिल्ली में सिंधी शोबे जो चेयरमैन हो, उनखे ऐं हेॾा डॉक्टर मोती प्रकाश हो दुबई में, जंहिंखे जेको आहे सो इहा कापी मोकिली वई हुई। हुननि जेके रिपोर्टूं मोकिलियूं हुयूं उहे हुननि पॉज़िटिव रिपोर्टूं मोकिलियूं ऐं ॾाढी साराह हुन में कयूं। ऐं साॻी वक़्तु हुननि इहो रिकमेंड कयो हो त इहा थीसिस महिरबानी करे कराची यूनिवर्सिटी तरफ़ां छपराई वञे। वरी तंहिंखां पोइ जॾहिं वाह वाह थी मुंहिंजी, ऐं उन जे रिकमेंडेशन खां पोइ जेको आहे बोर्ड लतीफ़ चेयर जो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त बोर्ड वेंदो आहे, उहो रिकमेंड कंदो आहे कंहिं शइ जे लाइ। को डायरेक्टर सिर्फ़ु को पंहिंजी मर्ज़ी सां कोन थो करे सघे। उन बोर्ड सॼो जेको आहे सो रिकमेंड कयो त हा भई हीअ थीसिस छपराई वञे। पंहिंजो मौक़ुफ़ आहे जी, तव्हां कुझु चवण पिया चाहियो। वरी बि साॻी ॻाल्हि कयां त माहौल साज़गार हुअण वारो। साॻे नमूने सां असां 88 में 3 ॼणा रिसर्च ऑफिसर हुआसीं शाह लतीफ़ चेयर में। हिकिड़ो अमानुल्लाह जोखियो, ॿियो जेको आहे गुलाम हैदर, डॉक्टर गुलाम हैदर चन्ना, ऐं टियों आबिद मज़हर जेको तव्हांजा मां वेठो आहियां, जेको PhD न करे सघियो आहियां। उन में पहिरियों डायरेक्टर शाह लतीफ़ चेयर जो डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी, जेको तमामु वॾो स्कॉलर, तमामु वॾो कहाणीकार, तमामु वॾो जेको आहे सिंधी डिपार्टमेंट शाह लतीफ़ चेयर जो बुनियादु रखंदड़। उन पहिरीं डॉक्टरेट जेका कई उहा गुलाम हैदर, डॉक्टर गुलाम हैदर चन्ना कई। उनजो मौज़ू हुयो शाह लतीफ़ जे दौर जूं सियासी, मुआशी ऐं इक़्तिसादी हालतूं। उहो डॉक्टरेट करे जो उहा थीसिस ठहण छपी आहे। उनजो कहिड़ो कारण आहे जंहिंजो मौज़ू शाह लतीफ़ आहे। ऐं उहो जॾहिं बि ईंदो आहे त चए तव्हांजी थीसिस जेको आहे सा उन असांजे जेको आहे उन लाइक़ु न आहे, उनखे कोन थी छपे। जॾहिं त डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी ऐं मैडम फ़हमीदा हुसैन ॿई उन वटां उन साॻे साल PhD कई आहे। मैडम फ़हमीदा हुसैन पोइ PhD कई आहे। पहिरियों PhD डॉक्टर गुलाम हैदर चन्ना, जेको अॼु बि मूं वटि अची दऊं कंदो आहे त मुंहिंजी PhD आख़िर छो नथी छपाई वञे। मां चवंदो आहियां बाबा तूं अञा फ़िलहालु जेको इंतज़ारु कर, थी सघे त तुंहिंजी छपिजी वञे। ऐं उहा थीसिस हाणे अची मूंखे जेको आहे कीअं मूंखे वापसि मिली आहे, तुंहिंजी थीसिस नथी छपी सघे। वधीक डॉक्टर साहिबु ॻाल्हाईंदो। डॉक्टर साहिबु तव्हां हिन बारे में छा चवंदव? मुंहिंजे ख़्याल में त गुलाम हैदर चन्ना साहिब जी थीसिस जेकॾहिं न छपिजी सघी आहे त हुनजो ज़िम्मेदार या हुनजो जवाबदार जेको आहे सो डॉक्टर गफ़ूर मेमण न हुअणु घुरिजे। हुन धुर सां तव्हांखे कनेक्ट कयो वञे थो त तव्हां मतिलबु हिकिड़ो या त गैर जानिबदार थी पंहिंजी राय ॾियो। मां त इहो ई चवंदुसि न, त मां त बिल्कुलु इहो चवंदुसि त भई गुलाम हैदर चन्ना साहिब जी थीसिस बि छपजणु घुरिजे। ऐं जेकॾहिं न छपी आहे त मां जॾहिं डायरेक्टर थींदुसि तॾहिं छपाईंदुसि। बाक़ी रही ॻाल्हि इहा त मां इहो चवंदुसि त ॻाल्हि इहा आहे त गुलाम हैदर चन्ना साहिब जी थीसिस खां अलावा बि केतिरियूं अहिड़ियूं थीसिस आहिनि बहितरीन पयूं आहिनि जेके न छपजी सघियूं आहिनि। तव्हां यकीन करियो त असां वटि डॉक्टर गुरबख्शाणी जी थीसिस बि न छपी आहे। यानी डॉक्टर गुरबख्शाणी उहो माण्हू हो जंहिं सिंधीअ में सिंधी माण्हू थी करे मिस्टिक्सिज़म इन इंग्लिश पोइट्री ते जेको आहे सो PhD कई हुई, जेका उते जेको आहे सो उहा थीसिस छपी।
पर हिते जेको आहे उहा थीसिस जेको आहे अञा ताईं असां वटि न आई आहे। अलावा केतिरियूं ॿियूं थीसिस हूंदियूं जेके छपजणु घुरिजनि पर न छपियूं आहिनि त पोइ गफ़ूरी छो छपी आहे? इहा ॻाल्हि छपजण जोॻियूं आहिनि ऐं छपजनि। आबिद मज़हर साहब पाण अचूं था हिन तरफ़, फ़िलहाल वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी साही। नाज़रीन, नंढड़ी साई खां पोइ असां पंहिंजे स्टूडियो मौजूदु आहियूं। असांजा महिमान असां सां गॾु आहिनि। गुफ़्तगू सिलसिलो जारी आहे। ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अचो त अञा इहो सिलसिलो अॻिते वधाईंदा हलूं। आबिद मज़हर साहब, हाणे जेका आलमी कॉन्फ्रेंस थी हुई शाह लतीफ़ चेयर सिंधी डिपार्टमेंट ऐं सिंधौला जी उन्हनि जे गॾियल सहकार सां, उनखे हिकिड़ा माण्हू ज़ालमी कॉन्फ्रेंस बि चवनि था। उते बि काफ़ी मिसअंडरस्टैंडिंग्स पैदा थियूं। हिकिड़ा अधी वचन असांखे इन्विटेशन कोन मिली आहे। अदबी संगत चवे त उहो कहिड़ो अदब जो माज़ी हाल मुस्तक़बिल आहे जंहिंमें अदबी संगत कोन्हे का। पर हिकु तरफ़ सलीम अमण जो चवणु आहे असां सभिनी खे इनवाइट कयो, पर मिड़ई उन्हनि खे माहौल खे ख़राबु करिणो आहे तॾहिं था चवनि। बहरहाल उन में रिसर्च पेपर्स पढ़िया विया। तव्हां एॾा सीनियर तव्हांजो पार्ट आहे हो सिंधी डिपार्टमेंट जो। हिकिड़ा चवनि था त छा रिसर्च जो को फुक़दान आहे जंहिंजे करे आबिद मज़हर पेपर न पढ़ियो, या वरी तव्हांजी साॻी ॻाल्हि हूंदी त माहौल साज़गार न हो, का साज़िश हुई तव्हांखे पेपर पढ़णु न ॾिनो वियो? त ॻाल्हि त साइंस जी पधरी पट पई आहे। ज़ाहिर आहे त जेको भला जेको रिसर्च पेपर खे नथो पढ़ाए, छा असांखे जेके सेवण में शहबाज़ अकेडमी थींदी आहे उहे रिसर्च पेपर पढ़ण लाइ घुराईंदा आहिनि। शाह भिटाई कॉन्फ्रेंस वारा घुराईंदा आहिनि। सचल जो मेलो थींदो आहे उहो घुराईंदा आहिनि। जेकॾहिं सिंधी डिपार्टमेंट न घुरायो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? डिपार्टमेंट में वेठा आहियो ऐं तव्हांखे सिंधी डिपार्टमेंट रिसर्च पेपर नथो उहो त तव्हां मां वधीक जेको आहे सो कमेंट्स नथो ॾियणु चाहियां हुन ॻाल्हि ते। त जेको नथा जेकॾहिं उहो त जेको आहे कर्ता धर्ता चेयर पर्सन हूंदो आहे। हींअर मैडम ख़ुर्शीद अब्बासी आहे, अॻु में साईं सलीम साहिबु हुयो, उनखां अॻु डॉक्टर अयाज़ क़ादरी हुयो, अॻु में डॉक्टर फहमीदा हुसैन। जेके चाहिनि जेके पढ़ाइनि, जेके न चाहिनि त पढ़ाइनि। इन जो मतिलबु इहो न आहे त पोइ असांखे रिसर्च पेपर लिखणु कोन थो अचे। हुननि जा पसंदीदा माण्हू नथा लिखनि। प्रभु, तव्हां छा चवंदा? हा, ॻाल्हि इहा त साईं आबिद मज़हर जे जेकॾहिं हवाले सां आहे त हुनखां पेपर छो न पढ़ायो वियो? त तव्हां छा था सम्झो? मां सम्झां थो त सीनियर माण्हू ते हिकिड़ो पार्ट आहे 15 सालनि खां ऐं उन सां ईअं बि अखियाई वारो रवैयो रवा रखियो पियो वञे। मुंहिंजे ख़्याल में त साईं आबिद मज़हर साहिबु त बिल्कुलु हिकिड़ो लाइक टीचर आहे ऐं बिल्कुलु इज़त जे लाइक़ु आहे। उनखे पेपर पढ़ायो वञे हा, मां इहो बिल्कुलु इनकार कोन थो करियां। पर उनखां अलावा बि असां वटि जेके ॿिया बि उस्ताद आहिनि उन्हनि खां बि पेपर कोन पढ़ायो वियो हो। माना लाज़मी मां मतिलबु उन में मां पेपर पढ़ियो हो ऐं उन कॉन्फ्रेंस में हिकु बाक़ाइदा जेको आहे सो हिकिड़ो पार्ट पहले बि कयो हो महिमाननि खे जेको आहे सो मतिलबु सेटअप करणु उन्हनि जी जेको आहे मैनेजमेंट कर सॼी, इहो सॼो हिकिड़ो किरदारु असां अदा कयो हो। पर हाणे जेसिताईं इहा ॻाल्हि आहे त इन कॉन्फ्रेंस ते जेके एतिराज़ थिया त घणनि माण्हुनि चयो त इहा मास्तरनि जी कॉन्फ्रेंस हुई। इहो शायदि सोजरे में कमेंट्स हुआ। त चईन बिज़नेसमैन जी मीटिंग हुई, बिज़नेसमैन जी, ऐं इहो कमाई जे हवाले सां हिकिड़ो कॉन्फ्रेंस हुई, या हिन मां फ़ाइदा के पर्सनल वरिता वठण जी कॉन्फ्रेंस हुई। बहरहाल ॾिसो, जॾहिं बि को अमल थींदो आहे, जॾहिं बि को कमु थींदो आहे त हुनजा कुझु नेगेटिव ऐं कुझु पॉज़िटिव पहलू हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते भले कुझु बि हुजे त भई हिन मां नेगेटिव बि एस्पेक्ट हुआ, पर मां सम्झां थो त इन जा पॉज़िटिव एस्पेक्ट बि आहिनि। त इन क़ौमी कॉन्फ्रेंस में काफ़ी जेके आहिनि सुठा असांखे रिसर्च पेपर बि मिलिया ऐं केतिरनि ई माण्हुनि खे गॾु थियण जो मौक़ो मिलियो ऐं सिंधी माण्हुनि जे मौक़ुफ़ खे लिटररी तौर सां एकेडमिक तौर सां मौक़ुफ़ खे पधिरो कयो वियो। ॿिनि यूनिवर्सिटियुनि टिनि इदारनि जो गॾिजी कमु करणु हा थोरो एकेडमिक हुई, यानी सिंधी अदबी संगत जो जेको ॻाल्हि इहा आहे जो मैडम जेको सुवालु पुछा पई करे थी उहा सुवालु तव्हां जेको आहे सो फैलाए लॻे थो। ॻाल्हि आहे त आबिद मज़हर, डॉक्टर ख़ुर्शीद अब्बासी, जेके इहे जेके तव्हां सीनियर टीचर आहिनि जेको हुते वेठा उन्हनि खां छो नथो मकाल पढ़ायो वञे? ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि इहा न आहे त फलाणो हेतिरो कमु थियो, फलाणो जेका हेतिरा जेको आहे तमामु घणी कृति उहा थी वई, पर सुवालु जेको अदी माहिन जो आहे उहो इहो आहे त आख़िर असां छा नाहिल आहियूं उन करे त उस्ताद आहियूं। असां जेको आहे तव्हांजा उस्ताद न आहियूं। ॻाल्हि इहा आहे त तव्हां भली फ्री गिरी हुन ॻाल्हि ते अचो, फ्री जेको हिकिड़ी वॾी जेको आहे सो फ़ाल जेको आदमी जेका कॉन्फ्रेंस थी आहे जंहिंमें हेतिरा मकाला लिखिया विया, पर तव्हां
ॿिनि ॼणनि खे इग्नोर छो कयो आहे? डॉक्टर ख़ुर्शीद अब्बासी प्रोफेसर आहे, आबिद मज़हर, कॾहिं तव्हां हुनखे चयो आहे त तव्हां जेको आहे सो पेपर पढ़ो अचे छा? ऐं मां सम्झां थो आबिद मज़हर जेके लेक्चर न बि हुजे हा, प्रोफेसर न बि हुजे हा, त आबिद मज़हर हिकिड़ो राइटर आहे, हिकिड़ो अदीब आहे, हिकिड़ो शाइर आहे, हिकिड़ो कहाणीकार आहे। छा कराची यूनिवर्सिटी में अदीब कयो आहे? छा उन खां अॻु में मां लिखंदो हुउसि, उन खां पोइ रिटायर थियुसि पोइ बि लिखंदुसि। कराची यूनिवर्सिटी खे त फ़ख़्रु हुअणु खपे त हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू, हिकिड़ो राइटर माण्हू हिते अची उस्ताद थिए थो। ऐं पोइ जेकॾहिं कोई वॾो वॾो स्कॉलर थी वञे हिते अचण खां पोइ, उनजी कहिड़ी अहमियत? ॻाल्हि आहे त अॻु में कहिड़ी हैसियत सां हिते अचे थो। असां आबिद मज़हर जे हैसियत सां मां हिते आयो आहियां ऐं आबिद मज़हर जे हैसियत सां रहंदुसि, लिखंदुसि, पढ़ंदुसि ऐं पोइ पढ़ंदुसि, पोइ रहंदुसि। मां त इहो ई जवाबु ॾींदुसि त भई जिन कॉन्फ्रेंस कराई हुई उन्हनि उहे ई जवाबदार आहिनि, उन्हनि खे ई ख़बर आहे। ॻाल्हि इहा आहे। बाक़ी मां त पंहिंजे जॻह ते इहो चवां पियो त कॉन्फ्रेंस जा टोटली नेगेटिव रिजेक्ट करण वारी ॻाल्हि न आहे। कॉन्फ्रेंस जा पॉज़िटिव पहलू बि आहिनि। ईअं न आहे त जेकॾहिं ए ज़ेड या पंहिंजे मुखालिफ़ दोस्तनि या ॿियनि माण्हुनि पेपर न पढ़ियो या उहे शामिल न थिया त टोटली रिजेक्ट थी वई। ईअं कोन थो चए, मां जो इहो सुवालु आहे त तव्हांजी रिजेक्ट थी, ॻाल्हि आहे त हिकिड़ा सीनियर उस्ताद हुनखे छो नथो पढ़ाए वञे, उनजो जवाबु आहे खपे। सही, ठीकु आहे, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो, गफ़ूर पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। भला इहो ॿुधायो त तव्हांजे दोस्त अली राज़ शरक खे सिंधी डिपार्टमेंट मां धिकेधार छो कयो वियो? इहो मां तव्हांखां इन बिहाफ ते कोन पई पुछां त तव्हां हुनजा जवाब ॾियो, पर इन बिहाफ ते पई पुछां त हू तव्हांजो दिलि घुरियो दोस्त आहे, यकीनन तव्हां सां राज़ ओरियो हूंदई, त उनजो राज़ जो इहो राज़ छा हुयो? अदी राज़ जो राज़ इहो हो त डॉक्टर नवाज़ अली शौक़ ॿिनि उस्तादनि खे जेको आहे सो जॾहिं मोकल ते हलिया विया हुआ, जेका साईं अॻु में ॻाल्हि कई, त उनखां पोइ 2 वैकेंसियूं पोयां लीव वैकेंसियूं ख़ाली थियूं ऐं बाक़ाइदा अख़बार में एडवर्टाइज़ आई हुई लीव वैकेंसी अगेंस्ट लीव वैकेंसी टेम्पररी पोस्टूं 2। उहा अख़बार जी कटिंग अॼु ॾींहं ताईं मूं वटि पई आहे। ऐं हिननि खे पहिरीं अॻु में रखियो वियो, अलीराज़ खे ऐं साईं डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिब जे पुट खे रखियो वियो। तंहिंखां पोइ हुननि खे जेको आहे सो बाक़ाइदा सिंडिकेट मां अगेंस्ट लीव वैकेंसियुनि ते उन्हनि खे जेको आहे जस्टिफाई कयो वियो। डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहिबु जो इहो हो त भई कुझु टाइम इहे इन्हनि जो हिकिड़ो एक्सपीरियंस थी वेंदो त पोइ उन्हनि खे जीअं वैकेंसी ईंदियूं तीअं परमनेंट कयो वेंदो। पर इतफ़ाक़ सां डॉक्टर साहिब खे लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन कयो वियो उन वक़्त में, जंहिं वक़्त में पीपल्स पार्टी हुकूमत हुई, अब्दुल्ला शाह चीफ मिनिस्टर हो। उन डॉक्टर साहिब खे मोकिलियो लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन करे, ऐं पोयां जेको आहे सो चेयरमैन बदिलिजी वियो। मां सम्झां थो शौक़ साहिब तव्हांजी ॻाल्हि, शौक़ साहिब हिकिड़ी तमामु वॾी सुठी ॻाल्हि इहा हुई त हुन पंहिंजे पुटनि खे त ऐं हिकिड़े ॿिए खे लेक्चर करे 2 पोस्टूं क्रिएट कराई प्रोफेसर जूं। मूंखे जेतिरे क़दुरु यादि आहे उन में साईं सलीम साहिबु उन वक़्तु में एसोसिएट प्रोफेसर हो, डॉक्टर फहमीदा असिस्टेंट प्रोफेसर हुई। जॾहिं पोस्टूं क्रिएट थियूं त उन ॿिन्ही खे जेको आहे साईं इन लाइ कयो त जीअं 2 प्रोफेसर थी वञनि, पर साईं चाहे हा त पंहिंजे पुटनि खे परमनेंट कराए वञे हा, उहो पोस्टूं क्रिएट ई न कराया हा। ऐं जेको साॻिए नमूने एसोसिएट असिस्टेंट साईं त एसोसिएट प्रोफेसर थी वञे हा, पर मैडम असिस्टेंट प्रोफेसर हुजे हा। मां सम्झां थो इहा बि चङी ॻाल्हि आहे साईं जी, साईं त वियो पर हुननि जे लाइ बि त पोस्टूं कढी वियो, उन्हनि खे बि त प्रोफेसर बनाए वियो। तंहिंजे करे जीअं ई लीव ते जेके विया हुआ टीचर्स, उन्हनि जॾहिं अची ज्वाइन कयो त पोइ हुननि जे रहण जो जवाज़ न रहियो। तंहिंजे करे हुननि खे जेको आहे माने इहो जेन्युइन केस हुयो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त मां अलीराज़ शर हिन प्रोग्राम में छो चई वियो त मूंखे इन करे सिंधी डिपार्टमेंट में एडजस्ट न कयो वियो जो मां मेमण कोन हुअसि? मां सम्झां थो त कोर्ट जो फ़ैसिलो अची चुको आहे हिन ते। इहो कोर्ट जो फ़ैसिलो बाक़ाइदा पियल आहे, जंहिं इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त भई हिननि खे जेको कढियो वियो हो उहो बिल्कुलु दुरुस्त ऐं जाइज़ कढियो वियो। हाणे कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ त वधीक ॻाल्हाइण ई बेकार आहे। ऐं बाक़ी रही ॻाल्हि इहा त महिमान कोन हुअसि, इहो हुनजो पंहिंजो ज़ाती मौक़िफ़ आहे। मां इन ते जेको आहे दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे, पर इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते आहे। तंहिंजे करे हुनजो ज़ाती मौक़िफ़ आहे, मुंहिंजो मौक़िफ़ न आहे। गफ़ूर मेमण साहिबु, पाण इन तरफ़ अचूं था, पर फ़िलहाल वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। नाज़रीन, नंढड़ी साईअ खां पोइ असां पंहिंजे स्टूडियो में मौजूदु आहियूं। असांजा महिमान गफ़ूर मेमण, आबिद मज़हर असां सां गॾु आहिनि। अचो त असां हुननि ॻाल्हि ॿोल कयूं। भला तव्हां काफ़ी माण्हुनि ते पाण तनक़ीद कंदा बि रहिया आहियो, हिकु तनक़ीद निगार जे हवाले सां बि तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी पोज़ीशन आहे,
पर तव्हांजे PhD ते बि काफ़ी माण्हुनि तनक़ीदूं कयूं आहिनि, सोझरे में बि छपियूं आहिनि, मुमताज़ महर बि कई आहे, तव्हां पाण बि ऑफ द रिकॉर्ड बि ॿुधायो त ॿियनि बि केतिरनि माण्हुनि कई आहे। उन तनक़ीद खे तव्हां कीअं क़बूल कंदा आहियो, या जेका तव्हांजी PhD ते तनक़ीद थी उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? मां ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजी जॾहिं थीसिस छपी त केतिरनि ई दोस्तनि जेके सुठा क्रिटिक आहिनि उन्हनि मुंहिंजे बाक़ाइदा गोॾा खोड़े वेही उन ते लिखियो, पढ़िया, उन खां मुतासिर थिया, उन जे बारे में उन्हनि जा कहिड़ा व्यूज़ आहिनि। उहो जेकॾहिं उन्हनि PhD में सिर्फ़ु नेगेटिव ई व्यूज़ लिखिया त हिन जूं हे कोताहियूं, हुन जूं हे खामियूं, तॾहिं बि वेलकम। पर मूंखे एतिरो उन्हनि अहम सम्झो न जो उन ते उन्हनि वेही लिखियो। ऐं केतिरा ई जेको आहे सो दोस्त जिन जा जेके माना हाणे नाला जेकॾहिं ॻणाइजनि त रऊफ़ निज़ामाणी साहिब खां वठी मुमताज़ महर ताईं, शम्स सुमरे मरहूम ताईं, ऐं बेदिल मसरूर ताईं, ताज बलोच साहिब ताईं, सभिनी लिखियो। ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे इन्हनि सभिनीनि माण्हू मूंखे एतिरो अहम सम्झो, मुंहिंजी थीसिस खे एतिरो अहम सम्झो जो हुन ते लिखियो न। ऐं मां उन्हनि खे वेलकम थो करियां ऐं चवां थो त ॾाढो सुठो, बहितरीनु। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जेको मूंखे इन ॻाल्हि ते अफ़सोस थियो त क्रिटिसिज़म जो खे हमेशह बैलेंस रखणु घुरिजे, ज़ातियात ते न वञणु घुरिजे। क्रिटिसिज़म हिकिड़ो इंतिहाई अहिड़ो ईमानदाराना पेशो आहे, अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिं ते तव्हां जेकॾहिं डिसबैलेंस थी था वञो त तव्हां पंहिंजे प्रोफेशन सां ई गद्दारी करे वेंदा। असां तनक़ीद जी ॻाल्हि निकिती आहे त आबिद मज़हर साहिब, तव्हांजे कहाणियुनि ते हिकिड़ी तनक़ीद कई वञे थी त उहे मतिलबु उन्हनि में एॾी का डेप्थ कान्हे का, बल्कि उहे हिकिड़ी 60 वारे ॾहाके जी हिकिड़ी आखाणी टाइप कहाणियूं लॻनि थियूं, हुन में जदीदियत न आहे। तव्हां हुन बारे में छा चवंदा? मां सम्झां थो त इहो मां जॾहिं गुम थियल मोहबतूं कहाणी जो मजमू छपिरायो त मां उन जो मुहाग लिखायो प्रोफेसर सलीम अहमद साहिब खां। अच्छा। जेको बेसिकली पाण कहाणीकार कोन्हे को, पर एज़ अ चेयरमैन जी हैसियत में मां हुन खां लिखायो त साईं कमेंट्स पंहिंजा ॾिए, छाकाणि त सिंधी डिपार्टमेंट जो चेयरमैन आहे। ऐं उन हिकिड़ी जेको आहे ॻाल्हि कई आहे, उन जेको आहे कहाणी ते साईं क्रिटिक साईं छाकाणि जो प्रोज़ पढ़ाईंदो आहे, उनखे तनक़ीद जे हवाले सां तमामु सुठी ॼाण आहे। पढ़ी पढ़ी माण्हू सुठा तनक़ीद निगार थी सघनि था, सुठा राइटर न। चेयरमैन हुजण नाते लिखायो? मां सम्झां थो मां चेयरमैन, बाक़ी साईं को न को राइटर आहे, न को वॾो को नाले वारो अदीब आहे। ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजे किताब ते डिपार्टमेंट चेयरमैन लिखियो आहे, पर साईं नाले वारो अदीब त कोन्हे न। ॿुधाए त पोइ साईं छा लिखियो आहे। बहरहाल जेको मां उन बारे चवां त साईं ॿी ॻाल्हि जेका साईं कई आहे त मूंखे जेको वरी साईं जे हवाले सां उन हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे त आबिद मज़हर सदाई खंड जो जहाज़ ॿुॾो पियो हूंदो आहे, मुंहिंजे प्रीफेस में लिखियो अथसि। अच्छा। ऐं उहा खंड जो जहाज़ ॿुॾाइण में साईं जो वॾो हथु आहे। खंड जो अञा ताईं ॿुॾो पियो आहे ऐं थी सघे थो हाणे लिखी वञे। वरी उन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ो उस्तादु हो डॉक्टर साईं अब्दुल चन्ना साहिबु, उहो रिटायर थियो, उनखे वरी उहो कोऑपरेट टीचर खे रखियो हुयो हुते। त तव्हां अञा ताईं पढ़ायो, असांखे तव्हांजी ज़रूरत आहे। कोऑपरेट उन जी ऑफिस में वेठो। हाणे मूंखे चयो वियो त तव्हां वञी उन जे ऑफिस में वियो ऐं साईं खे पंहिंजी पोयां ऑफिस ॾियो जेका तव्हां नंढी। मां चयो न साईं, मुंहिंजो उस्तादु आहे, जेसि ताईं साईं हिते आहे, कोऑपरेट उस्तादु आहे या जेको आहे, पर मुंहिंजो उस्तादु आहे। मां उन ते कीअं चवंदुसि तव्हां उथो वञे, मां उन जे एतिराम में मां उन में न वेठुसि। ऐं मां सम्झां थो त मूं उहा इज़त साईं खे ॾिनी जेका मुंहिंजनि शागिर्दनि वटि शायदि मूला न आहे। सही, पाण हिन तरफ़ अचूं था, पर फ़िलहाल वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। नाज़रीन, नंढड़ी साई खां पोइ असां पंहिंजे स्टूडियो मौजूदु आहियूं। असांजे महिमान असां गॾु गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। गफ़ूर, तव्हांजे दोस्त अलीराज शर तव्हांजे शहरी कहाणियुनि जे मजमूए में तव्हांजी कहाणियुनि ते राय ॾींदे चयो आहे त तव्हां वटि अमर जलील जहिड़ा बुर्जस्ता मुकालमा आहिनि, तव्हां वटि नसीम खाल वांगुरु तमामु घणा मौज़ू आहिनि, मौज़ूअनि जी खोट कान्हे। तव्हांखे इहा पॉज़िटिव तनक़ीद कंहिं तनक़ीद निगार जी थी लॻे या कंहिं दिलि घुरे दोस्त जी? बिल्कुलु, दोस्त जॾहिं हूंदो आहे को तनक़ीद निगार त तमामु घटि जेको आहे इहो थींदो आहे त हू थोरो पंहिंजो पाण खे गैर जानबदार करण खां थोरो बचाए न सघंदो आहे, थोरो जानबदार थी वेंदो आहे। पर जेसि ताईं राज शर जी त ॻाल्हि आहे त भई हुन मुंहिंजी कहाणियुनि खे गहराई सां पढ़ियो आहे, महसूसु कयो आहे ऐं डिस्कशन बि कयो आहे मूंसां हर कहाणीअ ते। तंहिंजे करे थी सघे थो त हुनजी राय जेका हुजे उहा राय वधीक वज़नी हुजे।
ऐं इहा बि ॻाल्हि आहे त हाणे अमर जलील वांगुरु डायलॉग या नसीम कल वांगुरु मौज़ू जेके आहिनि उहे तमामु घणा मूं वटि आहिनि, त उहो पढ़ंदड़ जी हर कंहिं पढ़ंदड़ जी पंहिंजी पंहिंजी राय आहे। मां छा चवंदुसि त हा मुंहिंजी कहाणी में तमामु घणा मौज़ू आहिनि या तमामु घणा डायलॉग आहिनि, मां त ईअं कोन थो चई सघां। तव्हां लाइ बल्कि इहो ॿाहिरि इम्प्रेशन आहे त तव्हां मेल शॉविनिस्ट आहियो। तव्हांखे फेमिनिस्ट नज़रिए सां को इख़्तिलाफ़ आहे या असां वटि जेको फेमिनिज़म इख़्तियार कयो वियो आहे, छो त केतिरनि औरतुनि खे डिसअपॉइंटमेंट थींदी आहे तव्हांजे केतिरनि ई जेका तव्हां राय ॾींदा आहियो औरतुनि जे बारे में, त आया तव्हांखे उन नज़रिए सां इख़्तिलाफ़ आहे या जंहिं तरीक़े सां हुनखे अडॉप्ट कयो वियो आहे हिते उन सां इख़्तिलाफ़ आहे? हा, पहिरीं ॻाल्हि इहा त फेमिनिज़म जी जेका शुरूआति थी हुई यूरोप में बिल्कुलु ॾाढी पॉज़िटिव थी हुई। राइट जेको आहे औरत पंहिंजा उन घुरिया त भई हुननि खे जेतिरो कमु थियूं कनि ओतिरो मुआवज़ो मर्दनि जे बराबरि ॾिनो वञे, उन्हनि खे जेको आहे सो राइट हुजे टू चूज़ पंहिंजो मैरिज, ऐं उन खां अलावा बि जेको सोशल स्टेटस आहे औरत खे उनजो बराबरि मिलणु घुरिजे। असां वटि वॾो प्रॉब्लम आहे, असां वटि औरत ॿिनि हिसनि में विरायल आहे। हिकिड़ी असांजी अर्बनाइज़ औरत आहे, ॿी असांजी फ्यूडल औरत आहे। असांजे फ्यूडल दौर में, असांजे फ्यूडल ॻोठनि में, असांजे ॿाराड़ियुनि में औरत सां कहिड़ा प्रॉब्लम आहिनि, उहा कहिड़नि मसइलनि जो शिकार आहे, उनखे उनजी प्रॉपर नुमाइंदगी थिए ई कान पई। असांजूं शहरी औरतूं जेके आहिनि उहे वधीक जेको आहे उन्हनि खे प्रिविलेज आहे, उन्हनि खे वधीक हक़ मिलनि था ऐं उहे काफ़ी आज़ादु आहे, पर उन्हनि खे राइट पंहिंजा चूज़ करण जा काफ़ी आहिनि, ऑप्शन आहिनि उन वटि। पर असां वटि उहा औरत जेका हक़ वठी चुकी आहे, अर्बनाइज़ औरत आहे, घोड़ा घोड़ा उहा ई थी करे। फ्यूडल औरत खे ख़बर ई न आहे त मां मज़लूम आहियां या जेको आहे ज़ालिम आहियां। पर उहा चए थी मां त उन औरत लाइ थी विढ़ा न जंहिंसां ज़्यादती पई थिए, छो त उनखे नो हाउ पंहिंजे राइट्स जी न आहे, असां उनखे ॼाण था ॾियूं त तव्हां ॾिठो हूंदो त उहा औरत जेका आहे जंहिंजे लाइ उहा नारो थी हणे त वीचारी मज़लूम आहे, उहा उते जो उते मज़लूम आहे, उनजे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो का एक्टिविटी न पई थिए, को कंहिं बि क़िस्म जी उनखे प्रिविलेज न मिली आहे। पर तव्हां इहो इन बारे में छा चवंदव त जेके औरतूं लिखनि थियूं या अॻियां अचनि बि थियूं त असां वटि इहो अलमियो न आहे त उन्हनि औरतुनि खे एप्रिशिएट करण बदिरां हमेशह उन्हनि ते शक कयो वेंदो आहे त इहो त फलाणी पाण कोन लिखियो हूंदो, हे फलाणीअ जो भाउ जेको आहे सो वॾो अदीब आहे हुनखे हुन लिखी ॾिनो हूंदो, फलाणीअ खे हुन लिखी ॾिनो। न इहा तव्हां कीअं था चओ, असां वटि मुंहिंजे ॻोठ जूं छोकिरियूं आहिनि जेके फज़ा ग़ज़ल आहे, ऐं असां वटि जेको शबाना सिंधी आहे, असां वटि ॿियूं छोकिरियूं इलाही छोकिरियूं लिखनि थियूं, ऐं सैद घराणे जूं छोकिरियूं आहिनि उहे लिखनि थियूं, ऐं असां हुनखे एप्रिशिएट कयूं था। जीअं नूरुज़ा शाह जो किताबु जलावत जे दौर में लिखियईं, उन दौर में नूरुज़ा शाह मशहूरी जेका मिली उन दौर में मिली, हिन बोल्ड थी इन किताब लिखियो, हवेलियुनि जूं कहाणियूं लिखियूं, हालांकि मुनीर माणिक बि लिखियूं कहाणियूं, पर छाकाणि त सैद घराणे जी छोकिरी हुई, हिन जेको उन ॻाल्हियूं पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयो, ॾिठो, ऐं असांखे उन करे पसंदि आई त उन्हनि ॻाल्हियुनि खे हिन जेको खयो आहे। असां वटि जेको सोसाइटी में ख़ासि तौर सां औरतुनि जे हवाले सां जेके कॉम्प्लेक्सिस माण्हुनि में आहिनि, त जेकॾहिं का औरत ख़ूबसूरत शाइरा थी पवे त उनखे घणा अदीब जेके आहिनि उहे हरू भरू ज़्यादा जेको आहे मथे ते चढ़ाईंदा आहिनि, छो त उहा उनजो हमदर्दियूं हासिल करे सघनि। जीअं मर्द फेमिनिस्ट हूंदा आहिनि घणा, छो फेमिनिस्ट थियण जो सबबु छा आहे, इन करे त उहे ख़ूबसूरत औरतुनि खां हमदर्दियूं हासिल करे सघनि, उन्हनि जो तवजो पंहिंजो हासिल करे सघनि, ऐं इहो कॉम्प्लेक्सिस आहिनि। बाक़ी जेकॾहिं का औरत पंहिंजो पाण खे जस्टिफाई करे थी ऐं पंहिंजो पाण खे मञराए थी, केसि ताईं औरत जेको आहे सो ॿिए खां, जीअं तव्हां चओ लिखण वारी ॻाल्हि, त केतिरो फ़ाइदो वठंदी, केतिरो उनखे प्रिविलेज मिलंदी। औरत जेकॾहिं वाकई राइटर आहे, क्रिएटिव आहे, त हिकिड़ो ॾींहुं पंहिंजो पाण खे मञराए ॾेखारींदी। असां वटि उहे कॉम्प्लेक्सिस जूं औरतूं जेके पंहिंजे आइडियल में या पंहिंजे लव में नाकाम आहिनि, या पंहिंजे लवर खे ॻोल्हण में नाकाम आहिनि, या पंहिंजी सोशल स्टेटस ठाहिण में नाकाम आहिनि, या अहिड़े क़िस्म जूं औरतूं जेके ख़ूबसूरत न आहिनि, फेमिनिज़म जो सहारो वठी करे पंहिंजो पाण खे चमकाइण जी कोशिशि कनि थियूं। आबिद मज़हर साहब, तव्हां जूं सिंध यूनिवर्सिटीअ सां बि केतिरियूं ई यादूं वाबस्ता आहिनि, तव्हांजूं कराची यूनिवर्सिटीअ सां बि केतिरियूं ई यादूं वाबस्ता आहिनि, पर तव्हांजी दोस्त हमीद सफ़ज़ई जे चवण मुताबिक़ त बोर्ड बेसन सां बि तव्हांजूं केतिरियूं ई यादूं वाबस्ता आहिनि। बहरहाल इहो ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटीअ खां वठी कराची यूनिवर्सिटीअ ताईं जेको तव्हांजो किताबु अचिणो हुयो उहो छो न आयो आहे? उहो ई मां वरी साॻी ॻाल्हि कंदुसि त फ़क़्ति ऐं हालतूं जेके आहिनि सो मां सम्झां थो त इहा यूनिवर्सिटी खां यूनिवर्सिटी ताईं मुंहिंजी आत्म कहाणी आहे। आत्म कहाणी जेसि ताईं मां आहियां
ऐं जेसिताईं उहा त अञा ख़तमु थी न आहे न, उहा मां उन एज में लिखंदुसि। हयाती त हिते एतबार कोन्हे, उन एज में लिखंदुसि जॾहिं इहो यूनिवर्सिटी आहे, यूनिवर्सिटी ताईं जेको आहे मुंहिंजो जेको आहे मवाद पूरो थींदो। गफूर साहब, सिंधी लिटरेचर में तव्हां मास्टर्स कई आहे, तव्हांजे हवाले सां हिकिड़ो इहो चयो वञे थो तव्हांजे लिखणनि ते उर्दू अदब जो कुझु असरु नज़र अचे थो, ऐं ख़ासि करे ॿोलीअ जे हवाले सां, त छा वाकई तव्हां एतिरो उर्दू अदब पढ़ियो आहे जो उनजा ओलड़ा तव्हांजे सिंधी लिखणनि में बि नज़र अचनि था? तव्हांजे दोस्तनि ज़िक्र कंदे बि चयो आहे त बेसाख़्ता ॿोली बि तव्हां इस्तेमालु कयो था, पर उन में कॾहिं कॾहिं जेको आहे सो माण्हू पंहिंजी लाइन तां हटी वञे थो। इहा जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया त उर्दू जो असरु, मां हिनखे शुरू वारी जेके मुंहिंजो राइटिंग्स आहिनि उन्हनि में बराबरि उर्दू जो असरु हो। उहो इन जे करे हो त असां शुरू में पढ़ियो ई उर्दू लिटरेचर हो, यानी उर्दू लिटरेचर खे पढ़ण जो एतिरो त जेको आहे सो असां ते हूंदो हो जो उन वक़्त में सिफ्ते हसन या कृष्ण चंद्र या ख्वाजा अहमद अब्बास खां वठी असमत चुगता, इसाद मंटो, सभिनि खे असां बाक़ाइदा पढ़ंदा हुआसीं ठीकु ठाक तरीक़े सां। त उन्हनि जे लिखणनि जो असरु शुरू में, छो त फर्स्ट ऑफ ऑल अटेम्प्ट बि मूं उर्दू अदब खे कयो हो, तंहिंजे करे मूं ते वाक़ई उर्दू अदब जो असरु थियो हो। ऐं मुमकिन आहे त ॿोलीअ में शुरू वारी लिखणनि में असरु मुंहिंजो हुजे, पर आस्ते आस्ते जीअं आउं जॾहिं शागिर्द बाक़ाइदा थियोसि, कराची यूनिवर्सिटी में अची मूं पढ़ाई कई ऐं एकेडमिक तौर सां सिंधी लिटरेचर खे पढ़ियो ऐं पोइ MA कई, त पोइ सिंधी ॿोली ॾांहुं तवजो ॾिनो ऐं साॻी वक़्तु सिंधी ॿोली जेको आहे उन में उनखे जेको आहे सो दुरुस्त पंहिंजो करे लिखणी, आस्ते आस्ते लिखण मुंहिंजो दुरुस्त थियो। हाणे मां सम्झां थो त हाणे उहो जेको उर्दू असर वारो जेको असरु आहे, जेको इल्ज़ाम आहे, मां सम्झां थो हाणे उहो न आहे। सही, इन में कंट्रीब्यूशन मुंहिंजो बि आहे। डॉक्टर गफूर में जॾहिं फार्म भरायो हो, जॾहिं हिते उन में रुगो फिलासफ़ी लिखी, फिलासफ़ी में वॾो शौक़ु हुयो दाख़िला वठण जो। मां हेठां सिंधी डिपार्टमेंट लिखी, सिंधी शोबो लिखी ऐं दाख़िला सिंधी शोबे में थियसि। ऐं मां सम्झां थो आहे हिकिड़ो कैंडिडेट मुंहिंजो वञे थो, हेॾो वॾो सुठो राइटर, सुठो स्कॉलर, सुठो जेकॾहिं सिंधी न लिखां आहे, MA सिंधी में न करियां, त हिकिड़ो वॾे सिंधी राइट माण्हूअ खां महरूम थी वञो आहे। आबिद साहब, पाण इन तरफ़ अचूं था, पर फ़िलहाल वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी साही। नंढड़ी साई खां पोइ असां पंहिंजे स्टूडियो मौजूदु आहियूं, महिमान असां सां गॾु आहिनि, अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं। आबिद साहब, तव्हां शाइरी बि कई, तव्हां कहाणियूं बि लिखियूं, रिसर्च जो बि कमु कयो था, मज़मून बि लिखो था। जीअं सवेर पाण ॻाल्हि कई त हिकिड़ा कहाणीकार आहिनि, तव्हांखे सुठो शाइर चवनि था, सुठा शाइर तव्हांखे कहाणीकार चवनि था। अयाज़ गुल तव्हांखे नज़म जो सुठो शाइर चए थो, ताजपुर तव्हांखे नज़म जो सुठो शाइर चए थो, पर तव्हांखे पंहिंजी शख़्सियत में कहिड़ो पासो वधीक वणंदड़ आहे, या जंहिंमें तव्हां पाण खे वधीक फिट इन सम्झंदा हुजो? नसरी नज़म ऐं कहाणीअ में मां पाण परफेक्ट सम्झां थो। नसरी नज़म मुंहिंजो जेको कहाणीकार आहे उहो नसरी नज़म जो शाइर बि आहे। नसरी नज़म ख़ुदि हिकिड़ी कहाणी आहे। माण्हू केरु सम्झे या न सम्झे उन सां सम्झण फ़र्क़ु कोन थो पवे, पर मां पाण खे हिन में फिट सम्झां थो। सही। हिकिड़ो असां वटि गफ़ूर ॾाढो हिकिड़ो वॾो बहस पियो हले, कमर्शलाइज़ेशन। जी जी। त